खिप्रो मां ख़बर ॾींदा हालु त खिप्रो में सहाफ़ती तंज़ीम पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऐं सिंधी अदबी संगत खिप्रो शाख पारां अछड़े थर में मुदायता मींहं पवण जी ख़ुशी में अदबी संगत जे शाइरनि निकोर शाइरी पढ़ी वाह वाह कराए छॾी। सहाफ़ती तंज़ीम PFU जे पारां करायल मुशाइरे में सिंधी अदबी संगत शाख जे शाइरनि सेक्रेटरी गुलाम रसूल सेठार, काउंसलर मुनवर मल्ला, ज़ाकिर शर्क, कासिम समेजो, सोनू लाशारी ऐं ॿियनि अछड़े थर में मुदायता मींहं पवण जी ख़ुशीअ में शेर पढ़ी खूब दाद हासिल कयो। जॾहिं त प्रोग्राम जी सदारत कंदड़ अदीब लेखक उस्ताद लिगारी ॻाल्हाईंदे चयो त खिप्रो तालुके जे अछड़े थर में ताज़िन बरसातुनि जे पवण सां मारू माण्हुनि जे मुरझायल चेहरनि ते मुर्कूं मोटी आयूं ऐं हिन बरसातुनि सबबि थर में सावा गाह फुटंदा, मालवंद माण्हू ॾुकर मां निकिरी सुकर में ईंदा, धरती मुख़्तलिफ़ गाह फुटी पवण ते साई चादर ओढ़ींदी, डबरा ढोर मतारा थींदा, थर जे माण्हुनि में ख़ुशहाली ईंदी। इन ख़ुशी में असां ही रंग रचाई मुशाइरो करायो आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।